पाण खे, पाण ॻोल्हियां पाण खे, मिला न मूं, मदद कर का तूं त आऊं पिसां पाण खे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं के त भेणूं हींअर चांहि जा कप खयूं असांजे प्रोग्राम खे ॾिसंदियूं हूंदियूं, इंजॉय कंदियूं हूंदियूं ऐं असांजा भाइर ऐं असांजियूं भेणूं के पंहिंजे कमनि खे लॻी विया हूंदा। इन करे जो महिनत में अज़मत आहे ऐं तव्हां महिनत कयो ऐं इनशाअल्लाह तव्हां कामयाबु थींदो ऐं पंहिंजे ज़िंदगी जो हिकु मक़सदु ठाहे छॾियो, छो जो मक़सद वारी ज़िंदगी कामयाबु ज़िंदगी थींदी आहे। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे मेहराण मंच ते स्पेशल गेस्ट असां सां गॾु आहिनि, मां उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। पाण आहे रिदा बलोच, स्टूडेंट आहे साइकोलॉजी जी ऐं नेपटेक जी। अचो त पाण उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम रिदा बलोच, कीअं आहियो, ठीकु आहियो? ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। रिदा तव्हां ॿुधायो, तव्हां सुबुह जो पहर कीअं गुज़ारींदा आहियो? बसि इहे अॼुकल्ह त वेकेशन हलनि पियूं यूनिवर्सिटी जी, त इन दौरान नेप्टिक हले पियो असांजो, त इहे ई नेप्टिक में गुज़ारूं पिया। त फ़िलहालु इंटर्नशिप हले पई असांजी, त असां हिते आयल आहियूं। अच्छा, भला रिदा सुबुह जो यूनिवर्सिटी वेंदी आहे त नाश्तो करे वेंदी आहे या न ईअं ई वेंदी आहे? जी जी नाश्तो करे ईंदी आहियां। अच्छा अच्छा अच्छा, नाश्तो करणु केतिरो ज़रूरी आहे? नाश्तो इलाही ज़रूरी आहे। हा हा, सम्झो जीअं मोबाइल में बैटरी हुजे। अच्छा आउं त ईअं ई एग्ज़ाम्पल पई ॾियां। अच्छा, माण्हू चार्ज हूंदो आहे जे मोबाइल में हा, बैटरी। मुंहिंजे लिहाज़ सां जीअं ख़ाली पेट दिमाग़ जी बत्ती कोन हलंदी आहे। हा हा, बसि इहे एग्ज़ाम्पल। अच्छा अच्छा, भला निदा पंहिंजे फैमिली जे अबाउट ॿुधाए, केतिरा भाउ भेण आहियो ऐं केतिरी तव्हांजी अम्मी सपोर्ट कई ऐं तव्हांजे बाबा सपोर्ट कई तव्हांजी पढ़ाईअ में? असां 7 भेण भाउर आहियूं, 2 भाउर आहियूं ऐं 5 भेण आहियूं। ऐं आउं ॾुचे नंबर वारी आहियां, ॿिए नंबर वारी आहियां। अच्छा अच्छा जी, बाबा फैक्ट्री में जॉब कंदो आहे ऐं अम्मी हाउस वाइफ आहे। ऐं घर में सपोर्ट कंदा आहिनि जी त तूं जी, बि इहो कर। ऐं साइकोलॉजी सां गॾु इहो बि पढ़ां पई, हा हा, छो त पार्ट टाइम थी वेंदो। त ऐं मीडिया में उहे बि अॼुकल्ह इलाही हले पियो, स्कोप वधीक आहे मीडिया जो। अच्छा ॿियो अच्छा कुझु हले न हले, बसि मीडिया हले पियो, त अच्छा इन अच्छा, करे आउं मीडिया खयों आहे। भले साइकोलॉजी वरी तव्हां छो खयो, जेको पहिरीं तव्हां सब्जेक्ट पढ़ो पिया? मुंहिंजो इंट्रस्ट हुयो आर्ट जी तरफ़, पर अच्छा, सिलेक्शन मुंहिंजो साइकोलॉजी में थी वियो। मुंहिंजो इन में बि माशाअल्लाह, आहे हुयो इंट्रस्ट, हा पोइ हा, आउं चयो इहे ई खणी छॾियां, पोइ बसि। माशाअल्लाह, साइकोलॉजी बि ज़रूरी आहे, हर कंहिंजी नफ़्सियात पढ़णु हा हा, लाज़मी आहे अॼुकल्ह जे दौर में। त हर कंहिंजी नफ़्सियात पढ़ंदव फ़िलहालु त ॾाढो तव्हां ॾुखियो थींदो। फ़िलहालु त स्टार्टिंग आहे न, अच्छा त अच्छा, हा सेकेंड आहे मुंहिंजो, त इनशाला थी वेंदमि इन में बि। जी, अच्छा अच्छा अच्छा, भला हैदराबाद जूं के जॻहियूं तव्हांखे वणंदियूं हूंदियूं, के तव्हां घुमंदा हूंदव या के अहिड़ी प्लेसिस हूंदियूं तव्हांखे घुमण जो शौक़ु हूंदो? जी हैदराबाद में त इलाही सारी जॻहियूं आहिनि। आउं ईअं बि चवां त सिंध जो दिलि आहे हैदराबाद। अच्छा, हा, हिते अलमंज़र आहे, इअं कोटरी बैराज आहे, हा हा, हिस्टोरिकल प्लेस आहिनि। ऐं ॿियो सिंध म्यूज़ियम आहे, इलाही ॿियूं जॻहियूं आहिनि घुमण लाइ। अच्छा अच्छा जी अच्छा अच्छा, भला निदा पाण कुकिंग कंदी आहे या न, ऐं कहिड़ी डिश सुठी पचाईंदी आहे? जी जी, आउं कुकिंग कंदी आहियां। सभु चवंदा आहिनि कुकिंग मुंहिंजी सुठी आहे, हा पर हा, मूंखे लॻे पियो आउं सही करे ईंदी आहियां, भई एतिरी प्रोफेशनल कोन आहियां। बाक़ी सही, आउं बिरयानी सुठी पचाईंदी आहियां। अरे वाह भई, जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। भला निदा हीअं जेको नेपटेक जेको तव्हां कोर्स पिया कयो, इन तरफ़ तव्हां कीअं आहियो, छाजे करे? इन जे बारे में मूंखे पहिरीं कोन ख़बर हुयो। मुंहिंजे फ्रेंड मूंखे ॿुधायो त इहो तूं कर, इहो बेस्ट आहे। इहो करण खां पोइ तोखे गवर्नमेंट जॉब बि मिली वेंदी, लाइक ईज़ीली मिली वेंदी, छो त इहे गवर्नमेंट जी तरफ़ां कोर्सिस आहिनि। अच्छा, त आउं चयो भला अप्लाई करे ॾिसां, पहिरीं त इजाज़त कोन हुई, छो त यूनिवर्सिटी खां पोइ वरी हिनखे हैंडल करण लाइ मुश्किल हा, हुयो, सॼो ॾींहुं बिज़ी हुयसि न। त पोइ बाबा चयो हल भला ठीकु आहे, मीडिया जी तरफ़ त बाबा आहे त भले तूं वञु। त
त पोइ बाबा सपोर्ट कयो त मां ठीकु मां वरी इन में अची वियमि मीडिया अच्छा में। अच्छा, जी भले केरु सपोर्ट कंदो आहे घर में? अम्मी कंदी आहे घणी, बाबा कंदो आहे पढ़ाई जे लाइ सपोर्ट? पढ़ाई लाइ त बाबा मम्मी ॿई कंदा आहिनि। अच्छा, बाबा वधीक कंदो आहे, बाबा चवंदो आहे तव्हां करो, तव्हां बि कुझु थियो। सही जी सही। तव्हां कंहिंजी वधीक सपोर्ट कंदा आहियो? ऐं कंहिंखे सपोर्ट कंदी आहियां? हा, बाबा जी या अम्मा जी? बाबा जी सपोर्ट इलाही लाज़मी आहे त अच्छा हा। अच्छा अच्छा, तॾहिं निदा पहिरीं बाबा जो नालो खयूं। जी अम्मी बि आहे मतिलबु हम्म, बाबा मतिलबु मना कंदो आहे त पोइ अम्मी खे चवंदा आहियूं, अम्मी वरी अच्छा बाबा खे चवंदी आहे, वरी बाबा हा चवंदो आहे, मतिलबु ईअं। त पोइ बाबा उहे एक्सेप्ट कंदो आहे असांजी हर ॻाल्हि। अच्छा पोइ हा अच्छा, ईअं। माशाअल्लाह। भला ही जेको नेपटेक तव्हां कोर्स पिया कयो, इहो छा आहे? थोरो इन जे बारे में ॿुधायो असांजे ॾिसंदड़ नाज़रीन खे। नेपटेक गवर्नमेंट जी तरफ़ां कोर्स आहे हिकिड़ो, हा ऐं ईअं फ्री आहे। त इन में हर शोबा आहिनि, मतिलबु तव्हां हर इलाइक़े में अलॻि अलॻि आहिनि। असांजी यूनिवर्सिटी में 4 ट्रेंड्स आहिनि। असांजी डिपार्टमेंट में 4 ट्रेंड्स हा हा आहिनि। टेक्सटाइल डिज़ाइन आहे, ग्राफिक डिज़ाइन आहे, ऐं फ़ोटोग्राफिंग आहे, ऐं डॉक्यूमेंट्री फिल्म मेकिंग आहे। त मुंहिंजो हुयो फिल्म मेकिंग ऐं डॉक्यूमेंट्री वारो। तव्हां माशाअल्लाह। इहो खयों। आउं बि चवां त सभु इहो करनि, इहो बेस्ट आहे गवर्नमेंट जी तरफ़ां। इहो सम्झो हिकिड़ो गवर्नमेंट जी तरफ़ां तोहफ़ो आहे, तव्हां हिन खे खणो। अच्छा अच्छा, सही। असांजा स्टूडेंट जेके ॿुधंदा हूंदा त जी उहे सम्झंदा हूंदा त तव्हां जी उन्हनि जी खे पैगाम ॾेई रहिया आहियो। भला तव्हां हेतिरनि ॾींहंनि खां मेराण टीवी में अचो पिया, सुबुह मेराण प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हां छा महसूसु कयो ऐं तव्हांखे कीअं लॻो? पहिरीं आउं पंहिंजो ॿुधायां त पहिरीं आउं टीवी ॾिसंदी हुयसि, मां चवंदी हुयसि लाइव शो। ऐं पहिरीं ॾिसंदी हुयसि केॾो ईज़ी आहे, इहो सिर्फ़ु ॻाल्हाइण ई थो अच्छा। आहे। जी त पोइ जॾहिं हिते आयसि, लाइव शो ॾिठो, त मां इहो इलाही ॾुखियो आहे। अच्छा। हा, मूंखे लॻे पियो पोइ इन लाइ प्रैक्टिस जी बि ज़रूरत आहे। मतिलबु ईअं आसानु कोन्हे कैमरे जे अॻिते अचणु। मां जंहिंजो कॉन्फिडेंस आहे उहो अची सघे पियो। अच्छा अच्छा जी अच्छा, भला एटमॉस्फेयर कीअं हुई? असांजो जेको स्टाफ आहे मेराण टीवी जो, सुबुह मेराण जो, तव्हांखे हुन सपोर्ट कई हूंदी, छा हिन जे अबाउट थोरो बारे में ॿुधायो? जी हिते माहौल इलाही सुठो आहे। ऐं ॾिठो आहे ईअं मूंखे इहो छयों ॾींहुं आहे, इलाही बेस्ट गुज़रियो असांजो हिते, जेतिरा बि ॾींहुं गुज़रिया इंटर्नशिप जा। ऐं बाक़ी हिते असांजो सरखुरम, हा उन्हनि जी इलाही सपोर्ट हुई। त पोइ बसि सुठो गुज़रियो। पोइ बसि, ॿियो तव्हां छा हितां माना सिखियो असांजे मेराण टीवी खां? तव्हां अचो पिया, ॾिसो पिया प्रोग्राम, मां असांजी टीम सां मिलो पिया, त थोरो हिन जे बारे में ॿुधायो। हिते आउं एडिटिंग ॾिठी, हा एडिटिंग कीअं थींदी आहे ड्रामनि जी, एनिमेशन कीअं ठहंदी आहे, लोगो, तव्हांखे ॾिठो तव्हां होस्टिंग कीअं पिया कयो, ऐं न्यूज़ एंकर खे ॾिठो, न्यूज़ एंकर कीअं न्यूज़ थी करे। बसि त पोइ VIP हले पियो हिते सभु, त हिते सिखण लाइ त इलाही कुझु आहे, पर इंसानु त हिकिड़ी तरफ़ ई वेंदो न। सही सही। ऐं निदा ॿुधायो त तव्हां कहिड़े तरफ़ ईंदो? ही तव्हां मॉडलिंग तरफ़ ईंदो, होस्टिंग तरफ़ ईंदो, छा ही त तव्हां जेको कोर्स करे रहिया आहियो मीडिया जो? मुंहिंजो शौक़ु त हुयो होस्टिंग जो, एंकर पर्सन जो बि शौक़ु हुयो, मतिलबु कैमरे जे अॻियां अचणु। लेकिन मूंखे वधीक शौक़ु आहे एडिटिंग जो, ऐं एडिटिंग में ई अच्छा वेंदसि। जी एडिटिंग कंदसि। अच्छा, तव्हां कहिड़े प्रोजेक्ट ते कमु करे रहिया आहियो हाणे? फ़िलहालु त असांखे असांजो नेपटेक करूं पिया, उन में असांखे असाइनमेंट मिलियो आहे शॉर्ट फिल्म जो, त असां उन इंटर्नशिप सां गॾु गॾु उहो बि करूं पिया शॉर्ट फिल्म जो कमु। त उन अच्छा में अच्छा मुंहिंजो टॉपिक आहे टाइम पास वारो, की अॼुकल्ह जीअं प्ले गर्ल्स हूंदा आहिनि, बॉइज़ सां खेॾी रहंदा आहिनि, उन सां मतिलबु धोखे टाइप जो, ईअं मां स्टोरी ईअं खई आहे, त बसि हुन ते आहियां कमु पई कयां। इहो टॉपिक त बिल्कुलु डिफरेंट आहे, अजीब आहे। पोइ हिन जो स्क्रिप्ट केरु लिखंदो आहे? तव्हांजी फ्रेंड्स लिखंदियूं आहिनि, तव्हां केरु, तव्हांजा टीचर्स? न न, इहो सभु असांखे कमु सेखारियो आहे सर।
फ़िलहाल ये स्क्रिप्ट मां पाण तयारु कई आहे, सर आइडियो ॾिनो हुयो बसि, पोइ स्क्रिप्ट पाण तयारु कई आहे, पाण कैरेक्टर वग़ैरह, पोइ हाणे बसि शूट वेंदी, शूट थींदी। भला इहो त नालो कीअं रखियो तव्हां पंहिंजी जेको फिल्म जो, त इहो छा सोचे करे रखियो? छो त हिन में छोकिरी हर कंहिं सां टाइम पास बि करे न, मतिलबु कॾहिं हुन सां आहे त मूंखे लॻियो टाइम पास बेस्ट हूंदो हिन जो टाइटल, त पोइ टाइम पास रखियो मां। अॼुकल्ह जूं छोकिरियूं भई अहिड़ियूं त न आहिनि बिल्कुलु जीअं तव्हां न मूंखे न फिल्म ॾेई रखियो आहे। कुझु अहिड़ियूं आहिनि, हर केर त अहिड़ियूं कोन हूंदियूं आहिनि जो मतिलबु जिन वटि मतिलबु इलाही हूंदा आहिनि, को सुठी तरफ़ वेंदा आहिनि, जो पोइ इन करे हा इहो हा कयूं। हा, पर हर माण्हू त टाइम पास न कंदो न, छोकिरियूं टाइम पास न कंदियूं आहिनि, जॾहिं कम में दिलचस्पी न हूंदी आहे ऐं तॾहिं ई हू टाइम पास करण जी तरफ़ हुनजो रुझान थींदो आहे। अॼुकल्ह में मतिलबु ॾिसूं त कंहिं मतिलबु पंहिंजे ख़र्चनि लाइ त कंहिंखे खणनि ई पिया न। जी जी हाणे जी जी। घरां नथी मिले हुननि खे सपोर्ट, त हू ॿाहिरां करनि पिया, त उन करे मूंखे लॻियो की टाइम पास ई करनि पियूं छोकिरियूं, त पोइ मां प्ले अच्छा आहिनि न। अच्छा जी निदा, वाह भई वाह। हा, ॿियो निदा ॿुधायो त तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे नेपटेक में तव्हांखे कोर्स जो? इहो मुंहिंजो कोर्स हुयो 6 मंथ जो, बाक़ी अलॻि अलॻि कोर्सिस जा टाइम आहिनि, के 3 मंथ्स जो आहे, कंहिंजो 6 मंथ जो आहे, मुंहिंजो 6 मंथ जो हुयो। मूंखे मिले 6 मंथ स्टार्ट थियो आहे, अगस्त जे एंड में ख़तमु थी वेंदो असांजो, पोइ इंटर्नशिप में, ऐं पोइ बसि सर्टिफिकेट मिलंदो, पोइ सही, इंशाल्लाह जॉब लाइ अप्लाई कंदसि। जी इंशाल्लाह इंशाल्लाह। निदा, हाणे था वञूं असां ब्रेक तरफ़, जी पोइ पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। नाज़रीन, असां सां जुड़िया रहिजो, असां वञूं था सुबुह में राण जी ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सदफ शाह, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा ऐं असांखे ॾिसी रहिया हूंदा ऐं असांजूं ॻाल्हियूं इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां जिन स्पॉन्सर कयो आहे उहे आहिनि ज़ीरा प्लस, जेको आहे हरे चांहि जो प्लस, ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह में राण में जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहा आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ कयो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। जीअं त नाज़रीन, असां था हलूं पंहिंजे महिमान तरफ़, जिथां असां ॻाल्हि कटी हुई उतां असां कंटिन्यू कयूं था। त इहो तव्हां ॿुधायो त तव्हांजो जेको कोर्स पिया कयो, इते तव्हां कीअं था महसूसु कयो ऐं तव्हां छा था सोचो त असांजा ॿिया नौजवान खे बि अचणु घुरिजे, इहे कोर्स करणु खपनि? जी, हिकिड़ो हूंदो आहे न, माहौल खे ॾिसी माण्हू जॉइन कंदा आहिनि, त माहौल ज़बरदस्त आहे, त सभु जॉइन करे सघनि पिया, छोकिरनि लाइ VIP आहे, सर इलाही कोऑपरेट करनि पिया असां सां, त VIP माहौल आहे। अच्छा अच्छा, जी ऐं अपॉर्चुनिटी बि कीअं आहे त जीअं ॿिया बि असांजा स्टूडेंट अवेल कनि, उहे बि अचनि हिन साइड, त यानी इहो बि हिकिड़ो स्किल आहे, जी त तव्हां इन जे बारे में ॿुधायो त जी उन्हनि खे बि ऐं हुनरु सिखणु खपे या स्किल हासिलु करणु खपे पढ़ाईअ सां गॾु। जी, ऐं इहे ई चयो न, इहो गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे, त हिन खे अच्छा सभु खणनि, त इहे ई आउं चवंदसि त सभु हिन खे जॉइन कनि, इन जा फॉर्म अचनि फ़ौरन सां ई अप्लाई कनि। इहो बि आहे, कंहिं कंहिंजो सिलेक्शन थींदो आहे, कंहिं कंहिंजो न थींदो, त क़िस्मत जी ॻाल्हि आहे, त पोइ करनि, पोइ क़िस्मत ते चवनि सिलेक्शन थिए या न। सही जी सही। हा, त निदा, क़िस्मत सां गॾु त वरी इंसान जी महिनत बि हूंदी आहे न, जी महिनत हूंदी आहे ऐं तॾहिं हू मंज़िलूं माणींदा आहिनि। त तव्हां थोरो इन ते ॿुधायो त तव्हां केतिरी महिनत कंदा आहियो? महिनत इहे ई असाइनमेंट मिलंदा आहिनि, डेली असाइनमेंट कंदा आहियूं, हुन में वरी सर सेखारींदा आहिनि, त उन में बि फोकस हूंदो आहे असांजो। इलाही सारा कैमरा हलाइणु, डॉक्यूमेंट्री ठाहिणु, वॉइस ओवर, शूट करणु, शूट जा एंगल्स, ऐं इलाही सारियूं शयूं आहिनि,
ये सभु एडिटिंग वग़ैरह। अच्छा अच्छा जी, भई इहो जो जेको सेखारींदा आहिनि डेली इहो इनखे प्रैक्टिस कयो, इहे ई हार्ड वर्किंग तव्हांजी महिनत खे। अच्छा, तव्हांखे फीस हिन जी मिलंदी आहे न, या तव्हां पाण पे कई जॾहिं तव्हां कोर्स में इन थियो? न न, हिन में पे करण वारी कुझु शइ कोन्हे। इहो बाक़ी आप सपोर्ट करनि पिया, अगरि तव्हांखे अचण वञण जो मसइलो आहे त उहो पॉइंट बि ॾियनि पिया। अच्छा, हा, ज़बरदस्त। त बेस्ट आहे इहो। हिन में मतिलबु ख़र्चु करण वारी कोई शइ कोन्हे, बसि तव्हां अचो ऐं जॉइन करो हिनखे। अच्छा अच्छा, यानी पंहिंजो माण्हू टाइम ॾींदो, पंहिंजो यानी दिमाग़ु ॾींदो, दिलचस्पी सां कमु कंदो, महिनत कंदो। जी जी। सही। असांजे नौजवाननि खे तव्हां छा चवंदो इन जे लाइ त तव्हां बि अचो, तव्हां बि सिखो? ऐं ईअं ई चवंदसि त नेप्टिक जॉइन करो ऐं नेप्टिक के जो है हुन में अचो ऐं सिखो। VIP हुनर्स आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे न गवर्नमेंट में टीचर्स ध्यानु कोन ॾींदा आहिनि, बस छॾी ॾींदा आहिनि, करनि पाण करनि, असांखे छा आहे। पर हिते ईअं कोन आहे, हिते बाक़ाइदा टीचर्स ध्यानु ॾींदा आहिनि ऐं हिकिड़ो न 3 टीचर्स हूंदा आहिनि। जी, ज़बरदस्त। उहो हर कंहिंखे तवजह ॾींदा आहिनि त ॿारु सिखंदो आहे हुन में। सही। ऐं केतिरा स्टूडेंट आहियो तव्हां हिते? असांजी क्लास में 20 स्टूडेंट आहिनि। जी, पोइ पहिरीं वधीक हूंदा हुया, हाणे वरी घटि करे छॾियो आहे सभिनीनि। त हुन में वरी 3 टीचर्स हर कंहिंखे तवजह ॾींदा आहिनि त ॿारु सिखी रहियो आहे। सही। जी ऐं कॉम्पिटिशन बि हूंदा न हुन में तव्हांजा जी जी, स्टूडेंट हिन जे में विच में? मंथली टेस्ट थींदो आहे हिन में, पोइ हुन में पोज़ीशन्स बि हूंदियूं आहिनि। अच्छा। जी, त पोइ इहो ई कॉम्पिटिशन हूंदो आहे ऐं पेपर टेस्ट ॾियण खां पोइ ई ख़बर पवंदो आहे की खटियो। बसि दुआ कंदा रहंदा आहियूं की असां अचूं सही पोज़ीशन सही, में। जी ज़बरदस्त। निदा, हाणे असां था वञूं ब्रेक ते। जीअं त नाज़रीन, तव्हां निदा जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा ऐं तव्हांखे बि पढ़ाई सां गॾु हुनर जे तरफ़, स्किल्स जे तरफ़ अचणु खपे। छो जो पढ़ाई सां गॾु हुनर ऐं स्किल बि ज़रूरी आहिनि। मां जेको पहिरीं ॻाल्हि कई त भई महिनत में अज़मत आहे, त महिनत करणु खपे। महिनत में ई अज़मत आहे ऐं महिनत ई जेको कंदो त अलाह साईं उनखे कामयाबु करे थो। कंहिंजी बि महिनत रायगाह न थी वञे। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह मेराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ कयो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे शीशे वांगुरु साफ़ करे थो। ॿियो ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि जो प्लस। जीअं त नाज़रीन, असांजो प्रोग्राम सुबुह मेराण हाणे वञे थो ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त मां तव्हांजी पंहिंजी सदब शाह ऐं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में उमेद आहे त तव्हां असां सां गॾु हूंदा, असांजे प्रोग्राम खे इंजॉय करे रहिया हूंदा, ॾिसी रहिया हूंदा ऐं चांहि जा कप तव्हांजे हथनि में हूंदा ऐं बिल्कुलु शिदत सां ॾिसी रहिया हूंदा त भई अॼु कहिड़ा कहिड़ा महिमान असांजे प्रोग्राम में अचनि था ऐं कंहिंसां असां कचहरी कयूं था ऐं कंहिंखे तव्हां ॿुधो था। जीअं त नाज़रीन, पहिरीं मां जंहिं प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे उन्हनि जो नालो वठंदी हलां। स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ कयो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे शीशे वांगुरु साफ़ करे थो। जीअं त नाज़रीन, हमेशह जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम मेहराण में स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि ऐं मां उनजो तारीफ़ कराईंदी हलां। पाण लेजेंड आहे, TV रेडियो ऐं स्टेज जो वॾो नालो ऐं हाणे हिनजो हिकु ड्रामो ताज़ो ख़तमु थियो आहे, इश्क मुर्शिद है, ऐं ओनली वन ऑफ द ओनली ग्रेट पर्सन, असांजो लेजेंड बलोच साहब, शहबाज़ बलोच साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं हो सर, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चवां थी। थैंक यू। ऐं सर, तव्हां ॿुधाईंदा हलो त तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? ॾींहुं बसि दोस्तनि सां मेल मुलाक़ात में गुज़री वेंदो आहे, कुझु घर जे कमनि में गुज़री वेंदो आहे। ॾींहुं अॼुकल्ह गुज़रण में देरी कान थी लॻे, सुबुह थिए थी और शाम थियो वञे, का ख़बर कान थी पए। सर भला इहो शहबाज़ बलोच साहब, इहो जेको नाश्तो नेरनि केतिरी ज़रूरी आहे? नेरनि ऐं नाश्तो हा ज़रूरी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह नाश्तो करे पोइ निकिरंदो आहियां, केॾांहुं वेंदो आहियां। जी 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 जी। पोइ मंझंदि जी मानी जो ख़ैरु आहे, अच्छा, उहा जेॾी महिल मिले सही। उन ते हलंदा आहियूं। सॼो ॾींहुं टाइम पोइ न हूंदो आहे।
सही बाक़ी नाश्तो करे निकिरंदो आहियां। इहो वॾनि चवण त नाश्तो भरपूर कजे ताकी सर्वाइव करे सघे सॼो ॾींहुं। हा बिल्कुलु। हा भला शहबाज़ वलोच साहब ॿुधायो, अदाकारी खां अलावा ॿियो तव्हां सॼो ॾींहुं छा सोचींदा आहियो? अदाकारी खां अलावा हींअर सोचणु माहौल माशरो जेकी लाइफ हले पई माण्हुनि जी, जीअं वक़्तु हले पियो, जी 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 जी। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। हा हा को क्लिप ॾिसी था वठूं नेट ते त वरी उन्हनि जी सोच हूंदी आहे सही। सिखणो आहे, सॼी ज़िंदगी सिखूं पिया, हा उहो त हिन वक़्त खां बि सिखूं पिया, उहो वक़्तु बि ॾिठोसीं सही जेको गुज़री वियो। सिखण जो मरहलो जारी आहे, उहो सिखूं पिया। सही सही। भला जेको हिकिड़ो आर्टिस्ट आहे उहो जेको समाज असांजो आहे उनजी हालतुनि ते केतिरी नज़र रखंदो आहे ऐं केतिरो सोचींदो आहे उन लाइ? आर्टिस्ट जो समाज ते नज़र रखणु तमामु अहमियत रखे थो, अच्छा। छो त समाज जा कैरेक्टर्स ई आहिनि जेके असां पोर्ट्रेट कयूं था, परफॉर्म कयूं था। हा हा इन माण्हुनि में इहो कैरेक्टर हूंदा आहिनि, पोइ नेगेटिव आहिनि, पॉज़िटिव आहिनि, बिल्कुलु। हर लिहाज़ सां त उन में एडॉप्ट माण्हू करे थो जेको बि आहे आइडियाज़ कैरेक्टर्स इन समाज में मिलनि था ऐं समाज जी अकासी आर्टिस्ट जो कमु आहे। सही सही। भला ही तव्हां जेके प्लेसिस घुमण जूं हूंदियूं तव्हांखे कहिड़ियूं आहिनि पसंदि, जिते तव्हां वेंदा आहियो, जेके घुमण जूं जेके जॻहियूं आहिनि तव्हां उन जे बारे में ॿुधायो, तव्हां किथे घुमणु वेंदा आहियो या शौक़ु आहे या के सुठियूं जॻहियूं जिथे तव्हां घुमणु वेंदा आहियो? घुमण जी जॻहियूं सॼो सिंध असांजो घुमण जहिड़ो आहे। उहो त आहे, सिंध पीढ़ीअ तक़रीबन जो हर पाछो शहर आहे, में शो पर स्टिल आउट ऑफ जेको सिंध आहे उन खां तव्हांजी पसंदि जूं जेके प्लेसिस आहिनि? पसंदि जी जॻहियुनि में मूं वटि साईं लतीफ़ साईं जी दरगाह, बिटाई साहिब जी हाज़िरी, सेवर शरीफ़, माशाअल्लाह, पंहिंजो इहे मज़ार ऐं इन हस्तियुनि वटि वञण सां दिलि ख़ुशी थींदी आहे। हा बेशक। इहो भई घुमण जी शयूं त हाणे शहर में खोड़ आहिनि, सिंध में खोड़ आहिनि, पूरो सिंध घुमे आहियूं। सही। हिकिड़े शो जे हवाले सां पूरो सिंध असां घुमी, इवन पंजाब हलिया वियासीं, पर उते बुले शाह जो मज़ार उहो बि ख़ासि तौर ते वियसि त सूफ़ियुनि सां बुज़ुर्गनि सां उनसियत आहे। तव्हांजे नज़र में इहा एक्टिंग छा आहे? एक्टिंग तमामु ॾुखी पए, तमामु सवली पए। सवली उन्हनि लाइ जेको नथा सम्झनि, ॾुखी उन्हनि लाइ जेको सम्झनि था। एक्टिंग एक्चुअली कैरेक्टर खे पोर्ट्रेट करणु आहे, जॾहिं उन कैरेक्टर में समाइजी वेंदा त तॾहिं उहो किरदारु तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं एक्टिंग कनि त सही एक्टिंग पिया कयूं, ज़माने में कंहिंसां कूड़ था ॻाल्हायूं, कंहिंसां सच था ॻाल्हायूं, इहा बि एक्टिंग आहे। चहिरे ते कूड़ लिकाए ऐं उहो ॻाल्हाए थो छॾे माण्हू, इहा बि एक्टिंग आहे। पर कैरेक्टर में अची जॾहिं परफॉर्मेंस में माण्हू करे थो, को कैरेक्टर करे थो, त उन में उनखे ज़म थियणो पवंदो। हा बिल्कुलु, उहो किरदारु थियणो पवंदो। सही। नौकर आहे त नौकर लॻे, हा चहिरे माप, मैनरिज़म माप, ड्रेसिंग माप, सभु शयूं। त एक्टिंग मुंहिंजी नज़र में ॾुखियो कमु आहे, पर अॼुकल्ह सवलो कमु आहे। ॾिसो पिया सोशल मीडिया ते खोड़ एक्टर्स आहिनि। अच्छा, भला डायरेक्शन खे तव्हां कीअं था ॾिसो? डायरेक्शन ॾुखी आहे? डायरेक्शन उन खां वधीक ॾुखी आहे। डायरेक्टर खे सॼो कमु संभालणो पए। डेॼारियो त न असांजे नाज़रीन खे? जी, हर शइ खे ॾुखी पिया चओ, डेॼारियो त न हुननि खे? न हक़ीक़त आहे। हाणे मूंखे मुर्तज़ा कमिटमेंट कई राति जो, अच्छा, असांजो दोस्त डायरेक्शन में कमु बि कयो आहे, त मूंखे राति जो लेट आवर्स में लाइट्स आयूं पे वयूं पे, अफ़सोस त सुबुह जो ख़ुदा क़िस्म मूंखे यादि कोन हो। अच्छा, मुर्तज़ा फ़ोन कयो, उहा किथे पहुचा आहियो? त मूंखे हिकदमि शौक़ु ईअं थियो, अर्ली 10 मिंट 15 मिंट में तयारु थियो आहियां। मूंखे अहसासु हो डायरेक्टर जी कहिड़ी मजबूरी आहे। हा बिल्कुलु। मूंखे गेस्ट घुरायो अथई, ॿियो गेस्ट
अरेंज न हूंदो, ज़ाहिर इमरजेंसी में कंहिंखे सॾींदा। ऐं मूं कमेंट कयो त पोइ कमिटमेंट इज कमिटमेंट आहे। पोइ उन अहसास जे करे डायरेक्शन केॾी ॾुखी आहे। हाँ मूंखे ख़बर, मूं बि डायरेक्शन कई आहे सही ड्रामनि जी। आर्टिस्टनि खे अरेंज करणु, सॼो माहौल सॼो डायरेक्टर जे मथे में हूंदो आहे। फॉरेन सही। में त ईअं त मुख़्तलिफ़ डायरेक्टर्स हूंदा आहिनि, लोकेशन डायरेक्टर अलॻि, ड्रेसिंग डायरेक्टर अलॻि। इहे उर्दू सेक्शन में बि ईअं ई आहे हाँ हाँ त सभु कमु विरहायल आहे। हिते सॼो कमु हिकिड़े जे मथे में हूंदो आहे त हाँ डायरेक्टर उन खां वधीक ॾुखियो आहे। सही वरी राइटर चवंदो त उहो उन खां वधीक ॾुखियो आहे। उहो सही सोच जेकी उन जी उहो त चरियो हूंदो न, हाँ पोइ उन कैरेक्टर खे पंहिंजे अंदरि आणींदो, पोइ उनखे लिखंदो, पोइ लफ़्ज़ ॾींदो, उनखे ज़बान ॾींदो। सही आहे सभु ॾुखियो कमु, हाँ पर पर सिखण जो उन आहे। जो कमु उहो ॼाणे जंहिंखे हा, शौक़ु हूंदो को उहो कंहिं करे में वेंदो। मतिलबु इहो नथो चई सघे त आउं कुल आहियां। हाँ कुल अल्लाह पाक जी ज़ात आहे। बाक़ी सिखण जो मरहलो आहे। सही ज़िंदगी सही जैसे इन में माण्हू सिखंदो रहंदो आहे। भला तव्हां ही जेको डायरेक्शन आहे, एक्टिंग आहे, इन में डिफरेंस ऐं कहिड़ियूं शयूं एक्टिंग में ॾुखियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं डायरेक्शन में ॾुखियूं आहिनि? डायरेक्टर मां ॿुधायुमि त अरेंज करणु, हाँ हाँ उन शइ खे को ड्रामो करे थो त आर्टिस्टनि खे अरेंज करणु, टाइम ते पहुचाइणु, उनखे सम्झाइणु, उनजो ड्रेसिंग, लोकेशन, सॼो तमामु घणो आहे। एक्टिंग में सही त इहो आहे त ॾुखियो इहो आहे त ख़ाली उनखे सम्झे, जी पंहिंजे बिल्कुलु किरदार खे सम्झे, ऐं उन लाइ उनखे नॉलेज हुजे, उनखे ऑब्ज़र्वेशन हुजे, मुआशरे में कैरेक्टर ॾिठल हुजनि, उनखे ॾिसी सम्झे। बाज़ूक़त अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं पोइ उहे यादि में रहिजी वेंदा आहिनि। सही जॾहिं माण्हू सही खे किरदारु मिलंदो आहे त हू माण्हू पाण ई ज़हन में अची वेंदो आहे बिल्कुलु त उहो फ़क़ीर जो कैरेक्टर आहे। फ़क़ीर कीअं उते वेठो आहे, कीअं पिने पियो, कहिड़ा हुनजी वॉइस आहे, स्टाइल छा आहे, हा इहे सभु शयूं उनखे ऑब्ज़र्वेशन में रखणु खपनि सही मुआशरे मां। त ॾुखियो कमु त हर कमु जेको ॾुखियो आहे। जी 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 हाँ डायरेक्शन में वरी रिकॉर्डिंग डायरेक्शन करणा, में स्क्रिप्ट तमामु वाइज घणो करणा, उन जो प्रीव्यू थिए थो। सभु शइ आहे न, हा सभु हा शइ अरेंज करे वरी इवन एडिटिंग ताईं उहो फाथो पियो हुन में। हाँ बिल्कुलु वॾो मसइलो थिए थो। सही सही सर, भला तव्हां हिन फील्ड में आहियो, थोरो पंहिंजे बारे में ॿुधायो, कीअं शौक़ु थियो, कॾहिं खां, कंहिंखे ॾिसी, कंहिंखे तव्हां यानी फॉलो कयो या कंहिंजी एक्टिंग वणी हूंदी तंहिं दौर में? तव्हां असांजा लेजेंड अदाकार आहियो त ॿुधणु था चाहियूं, असांजा नाज़रीन बि तव्हांखे ॿुधणु था चाहिनि। एॾो रवायती जवाबु आहे त फ़नकार अंदरि में हूंदो आहे। हा इहो त आहे। हिकिड़ो आहे कॉमन जवाबु इहो आहे जी 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 तमामु जी आर्टिस्टनि जो। पर मूं ॿारनि जी बारी रेडियो पाकिस्तान तां उहो थींदो त अच्छा हुन ज़माने रेडियो हूंदो, ॿुधंदा हुआसीं, शौक़ु थींदो त हा हा ॿार जी हैसियत सां यार असीं बि शामिलु थियूं, असांजो सही इहो कमु मिले त उहो ॿारनि जी बारी हैदराबाद में थींदो त हुन में शिरकत कंदासीं, वेंदासीं। सही आस्ते आस्ते मैच्योरिटी थोरी थी त पोइ इहो दिलि में ख़्यालु आयो त शनाख़्त पैदा कयूं। सही शनाख़्त लाइ ई माण्हू जदोजहद कंदो आहे। अहिड़ी शइ कजे जो ज़िंदगी में यादगिरी थी वञे, माण्हुनि खे हा यादि रहिजी वञे। त पोइ इन पासे आयासीं त हैदराबाद स्टेज बि कंदा रहियासीं, रेडियो पाकिस्तान ते बि ऑडिशन ॾिनमि, सही उते बि अलहमदिल्ला एप्रूव थी वियसि। सही पोइ ड्रामा सां गॾु रेडियो बि कंदो हुयुसि। पोइ आहिस्ते आहिस्ते मंज़िल आहे सिखण जी। हा हा और टेलीविज़न ते लॻासीं, PTV ते, हा हा उते खोड़ सारा ड्रामा सीरियल ऐं सोलो प्लेस खोड़ कया। पोइ चैनल असांजे पंहिंजा चैनल खुली विया, मेहरान TV, हा सिंध TV, इहे जेके असांजा चैनल्स आहिनि हुन ते प्रोग्राम कयासीं। सही सही ज़िंदगी जो सिलसिलो हलंदो रहियो। हा तव्हां त PTV जे दौर खां असां तव्हांखे जेके नंढड़ा हा। हुआसीं ॾिसंदा हुआसीं, पर तव्हांखे हर्डल के आया हूंदा न, तव्हां हिन फील्ड में आया हूंदो शुरू में, किथे कंहिं बि फील्ड में अचणु सवलो त न आहे न? हा
त के तव्हां हर्डल या के तकलीफ़ूं आयूं हूंदियूं तव्हां हिन में इन थिया हूंदव? रेडियो ताईं असां मतिलबु स्टार्ट कयो जी जी इन सां पोइ सिलसिलो स्टेज तां उन खां पोइ डायरेक्टर ईंदा हुआ। अरुण साहब असां हिकिड़े उन में प्रोग्राम में गेस्ट हो त उन वक़्तु हुन सीरियल कई पिए जंगल, त उन में इस्माइल शाह सां मुंहिंजो कैरेक्टर हो, सही सही कुलीग दोस्तनि जी कुलीग जी हैसियत सां हा हा कयोसीं। पोइ सिलसिलो हली पियो। सही। भला हिकिड़े एक्टर लाइ केतिरो ॾुखियो आहे हू यानी घर खां हू उन में वञे थो पियो एक्टिंग लाइ, त इन ते कुझु ॿुधायो तव्हां त केतिरियूं हुनखे ॾुखियायूं ॾुखियो पेश थियूं अचनि, केतिरनि मरहलनि मां हू गुज़रे थो पियो, मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि सां कमु थो करे, माण्हुनि सां कमु थो करे, केतिरियूं ॾुखियायूं पैदा थियूं थियनि उन में? एक्टर खे खपे त पंहिंजे सीनियर्स खे फॉलो करे, ज़रूरी न आहे त उन नकुल करे, पर उन खां सिखण जी कोशिशि करे। असांजे सही। सीनियर्स उन ज़माने में जेके हुआ, सोलंकी साहब हूंदो, जी 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 लाशारी जी साहब हूंदो, सही हू सेखारींदा हुआ, बाक़ाइदा रिकॉर्डिंग को थींदी त असांखे हा हा ॿुधाईंदा ऐं असीं कोशिशि कंदासीं त उन खां सिखूं। माशाअल्लाह अॼुकल्ह उहो न आहे। सही सिखण खां उहो ई त ॻाल्हि चयो, हा चवंदा हा इन खां बहितर आउं करे सघां थो, अच्छा हीअ ईअं करे हा, इहो न हुजे। एक्टर खे सिखण जी जदोजहद हुजे, पंहिंजे सही सीनियर्स खां सिखे कीअं कमु करे पियो, कहिड़े तरीक़े सां करे पियो, उन जी नकुल न करे भले, सही पर उन मां सिखण जी कोशिशि करे। त असीं सीनियर जी कचहरी मां बि सिखणु मिलंदो आहे। जी बिल्कुलु राइटर्स डायरेक्टर असां वेहंदासीं, हू ॻाल्हाईंदा पाण में, उन मां बि असां सिखंदासीं। सिखण वारो माण्हू हा 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 ईअं बि सिखंदो आहे। सही त उहे मरहल आहिनि, ऑब्ज़र्वेशन रखे, मुआशिरे खे नज़र में हा रखे, हा हा माहौल खे सही रखे ज़हन में, ऐं सिखण हा जी हा जदोजहद हुजे, हा बिल्कुलु त इनशा कामयाबु सही। थींदो। ऐं अॼु जे जेको एक्टर आहे ऐं तव्हांजी जेके टाइम जा एक्टर आहे, उन्हनि में तव्हां कहिड़ो डिफरेंस ॾिसो था? त हू सिख्या जी ॻाल्हि कई इन जे बारे में, त तव्हां केॾो फ़र्क़ु था ॾिसो? उहो ई ॿुधायमि त हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त हू सिखण जी कोशिशि कंदा सीनियर्स खां, हीअ कुझु सिखी ऐं सीनियर्स खां पंहिंजे पाण खे सुपर सम्झंदा आहिनि। अच्छा फ़र्क़ु इहो ई आहे त इन में सिखण में घटिताई महसूसु कनि था। अच्छा असांजे वक़्त में सिखण में ख़ुशी थींदी हुई त यार इहो एक्टर मूंखे जेकी हा ॻाल्हि ॿुधाए सही पियो, अदाकार या डायरेक्टर, इहो मुंहिंजे कम जी आहे, त उहो सही सिखण जी कोशिशि कंदा। सही थोरो फ़र्क़ु आहे। सही। भला तव्हां हिन फील्ड में आहियो, तव्हांजी जेके सिबलिंग आहे या तव्हांजी माना औलाद आहे, उन्हनि मां कंहिं फॉलो कयो तव्हांखे या इनकरेज तव्हांखे घर में कनि पिया? मुंहिंजे ॿ पुट आहिनि, ॿिन्हिनि माशाअल्लाह कमु कयल आहे ड्रामे अच्छा में। हिकिड़े त मुंहिंजी डायरेक्शन में कमु कयो, अच्छा माशाअल्लाह उहो, पर हुनखे इंट्रस्ट एॾो न हो ऐं जॉब में हली वियो अच्छा अच्छा पुलिस अच्छा में। ॿियो नंढो आहे, उनखे शौक़ु आहे, सही पर मूं हुनखे पहिरें पढ़ाई खे तरजीह ॾियण लाइ चयो आहे, हा बीकॉम इहो कयो ज़बरदस्त अथसि, आहे। पंहिंजो शौक़ु पूरो कंदो आहे। हिकु ड्रामे में कमु बि कई नंढे हूंदे, अच्छा 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 नंढो हुनखे डिटेक्टिव मूं ठाहियो, अच्छा जासूसी सीरियल हुई, माशाअल्लाह त माशाअल्लाह हुन में ऐं ॿिए डायरेक्टर सां बि असांजो दोस्त आहे कराची जो, हुन बि हुनखे कमु कराए। इवन मुश्ताक चंगेज़ी साहब सां बि कमु कयो अच्छा अच्छा ऐं सुठो परफॉर्मर आहे, पर पहिरें मूं चयो पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियो, पंहिंजो जी जी मुस्तक़बिल जी जी ठाहियो। ज़बरदस्त एक्टिंग हा पंहिंजो शौक़ु पूरो कंदो आहे, टिकटॉक ते इन ते उन्हनि ते पंहिंजो क्लिप्स ठाहे चाढ़ींदो आहे। सही सही हा बाक़ी बाक़ाइदा मूं हुनखे अञा जी 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 फिल्म में न जी हा जी। शहबाज़ बलोच साहब, असां था वञूं हाणे न्यूज़ ब्रेक ते।
वरी पोइ पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां जंहिं ताउन कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ कयो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे शीशे वांगुरु साफ़ करे थो। जीअं त नाज़रीन असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा, आबाद हूंदा ऐं मुंहिंजूं दुआऊं तव्हांखे आहिनि त तव्हां हमेशह ख़ुशि रहो ऐं असां सां जुड़िया रहो, असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा रहो। नाज़रीन जीअं त हाणे असां हलूं था पंहिंजे जेके स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करणु। जी शहबाज़ बलोच साहब, जिथां सां ॻाल्हि कटी उतां कंटिन्यू कयूं था त तव्हां ॿुधायो पिया त हीअ जेका नवां जेके एक्टर्स आहिनि ऐं पुराणा जेके अदाकार आहिनि इन्हनि में डिफरेंस जे अबाउट तव्हां ॿुधायो पिया त उतां तव्हां कंटिन्यू कयो त कहिड़ो फ़र्क़ु आहे उन्हनि में, छा मूं ॿुधायो पियो त असां सदाईं सिखण जी कोशिशि कई आहे पंहिंजे सीनियर्स खां, माहौल खां, ऐं इहो अदाकार ऐं लाइ तव्हां उन्हनि खे चओ त उन्हनि खे बि तव्हां यानी असांजे हिन सुबुह मेराण प्रोग्राम जे तरफ़ां तवसुल सां तव्हां चओ त भई तव्हांखे बि सिखणु घुरिजे, ईअं न आहे त ज़िंदगी सिखणु आहे। नाज़रीन पे जेके ॾिसनि पिया त ज़िंदगी माण्हू सिखंदो ई रहंदो आहे। हर फ्रेम, हर माहौल, हर जुमिलो हिकिड़ी नवाण रखे थो त ज़िंदगी सिखण जो आहे। इहे मरला अॻियां ईंदा रहंदा। कंहिं वक़्त में तव्हां ॾिसो त रुॻो कैसेट जो दौरु हो, कैसेट जे दौर मां माण्हू अॻियां निकितो, उन खां पोइ सोशल मीडिया दौर ते पहुतासीं त हाणे हर शइ तव्हांजे हथ में आहे। तव्हां इन मां सिखी बि सघो था, इन मां बिगड़ी बि सघो था। त हींअर जेको हथियार तव्हां वटि आहे मोबाइल जी सूरत में, उन में तव्हां दुनिया सां कनेक्टेड आहियो, घणो कुझु सिखी सघो था। इहा बाक़ाइदा हाणे एकेडमी आहे। तव्हां पंहिंजी जंहिं शोबे में शौक़ु रखो था उन लाइ तव्हांखे तमामु घणो लिटरेचर, तमामु घणो मवाद इन में मिलंदो, त सिखण जी कोशिशि कयो। पोइ ॾिसो त में पढ़ण में केतिरी एबिलिटी आहे, उन सां कमु बि शुरू कयो, उन में जदोजहद कयो, कोशिशि कयो, महिनत कयो। महिनत में अज़मत आहे, इनशाअल्लाह पंहिंजे मुक़ाम ते पहुचंदव ऐं कामयाबी माणींदव। पर सिखण जी ख़्वाहिश हुजे ऐं कमु करण जो जुनून हुजे, ॿई शयूं हिन में आहिनि। उहो पढ़ण जे हवाले सां हुजे, तॾहिं सभु कुझु तव्हांखे मिलंदो। उहा अदाकारी जे हवाले सां हुजे, डायरेक्शन जे हवाले सां हुजे, कैमरामैन जे हिसे सां, फोटोग्राफी, मास कम्युनिकेशन, सभु शइ पई आहे। हाणे तव्हांजे हथ में आहे। अॻे स्कूल में दाख़िला वठणी पवंदी, एकेडमीज़ में वञिणो पवंदो, हाणे तव्हांजे हथ में आहे। त महिनत कयो, मौला पाक कामयाबी ॾींदो। बिल्कुलु ज़बरदस्त मैसेज असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि, नौजवान जेके नवां एक्टर आहिनि। शहबाज़ बलोच साहब, भला तव्हां कीअं था ॾिसो असांजे हीअ प्रोग्राम सुबुह मेराण ऐं मेराण चैनल जी ही जेका 17वीं सालगिरह थी, त तव्हां उनजे पस मंज़र में कुझु ॻाल्हायो? हा, ऐं हिते कोन्हसि मुबारकबाद मूं मोकिली मौलाना साहब मुर्तज़ा साहब खे। सुबुह मेराण प्रोग्राम बहितरीनु हिकिड़ो ज़रियो आहे कि खोड़ सारा आर्टिस्ट पंहिंजे नाज़रीन ताईं पंहिंजा ख़्यालात पहुचाइनि था। इन बहाने सां असां नाज़रीन सां डायरेक्ट मुखातिब थियूं था। असां उनखे ॾिसी कोन था सघूं, पर हू असांखे ॾिसनि था, असांजी ॻाल्हियूं ॿुधनि था, सवाल बि कंदा आहिनि, फ़ोन कंदा आहिनि। त सुबुह मेराण खोड़ सारा मूं अटेंड कया आहिनि। पंहिंजो घर सम्झी ईंदा आहियूं ऐं माहौल माशाअल्लाह सुठो हूंदो आहे। तमामु घणा अहिड़ा प्रोग्राम्स इंफॉर्मेटिव मुर्तज़ा कया आहिनि, जंहिंमें
सुठा इंटेलेक्चुअल्स, शाइर ऐं ख़ूब सारा जीनियस माण्हू सही जेके महाराणी सां बि तालुक़ु रखनि था, सुबुह महाराणी जे हवाले सां उहे जी इंट्रोड्यूस थिया आहिनि। जी त वॾो हिकिड़ो कमु आहे मेहरान टीवी जो, तमामु सुठो प्रोग्राम तमामु आहे। सुठी ॻाल्हि। ऐं जीअं मूं हींअर सही अदा मुर्तज़ा ॻाल्हायो पियो त मूं चयो टेक्नीशियन्स असांजा जेका बैक में हूंदा आहिनि, जेके सही। ॾिसण न ईंदा आहिनि, उन्हनि जो कंट्रीब्यूशन तमामु घणो हूंदो प्रोग्राम में। सही हिकिड़ो कैमरामैन आहे, उहो रिकॉर्डिंग करे पियो, त उहो केतिरो उन में प्रोग्राम में इन्वॉल्व आहे, उन खे सॼे प्रोग्राम खे उहो लाइव रिकॉर्ड पियो करे। हिकिड़ो बूमैन आहे, हिकिड़ो अंदरि रिकॉर्डिंग ते अंदरि वेठो आहे जेको माण्हू। इहे सभु शयूं मिली हिकिड़ो प्रोग्राम पंहिंजी शिकिल अख़्तियार करे थो, उहो माण्हू ॾिसनि था। त इहो हिन प्रोग्राम जी असांजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर जी इहा नवाण हुई, त उन टेक्नीशियन्स खे बि साम्हूं आंदई ऐं उनजी लाइफ जे बारे में पुछियईं, कीअं हिते पहुता, छा थियो। त मूं प्रोग्राम ॾिठो, मूंखे ॾाढो वणियो। मूं चयो हिकिड़ी नवाण आहे इहा, त इहे माण्हू साम्हूं अचणु खपनि जेके कंट्रीब्यूशन कनि पिया प्रोग्राम में। असांजी मेहरान टीवी जी त इहा रिवायत आहे त हू नई जेका जनरेशन आहे उन्हनि खे साम्हूं आणे थी। ऐं बलोच साहब ॿुधायो, जेके असांजा तव्हां ड्रामा था ॾिसो, तव्हां बि जहिड़ो हिसो रहिया आहियो ऐं हिसो आहियो मेहरान टीवी जो, त जेके शहरनि जा प्रोग्राम आहिनि, ॿिया प्रोग्राम आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो? ड्रामनि खां अलावा बि मेहरान टीवी ते कोशिशि कई आहे, तालीम जे बारे में बि तमामु घणो कमु कयो आहे। मोराई साहिबु बाक़ाइदा हिकिड़ी मूवमेंट हलाई हुई, जंहिंमें असीं गॾु हुआसीं सिंधी ॿोली जे बचाव लाइ। बाक़ाइदा माना सिंधी खे लाज़मी सब्जेक्ट करार ॾियण लाइ मोराई साहिब जी वॾी जदोजहद आहे, ऐं सभई हुन सां गॾु हुआसीं आर्टिस्ट सिंधी। ऐं हिकिड़ो सिलसिलो हलियो त तालीम जे हवाले सां मेहरान टीवी तमामु सुठो कमु कयो आहे। ऐं ॿिए हवाले सां जेके ॿुधाइनि त ॿारड़ी जो लिकियल टैलेंट जेको माण्हुनि जे साम्हूं न आयो आहे, उहो बि साम्हूं आयो आहे। त क्रिएटिव कमु खोड़ सारा मेहरान टीवी जे हवाले सां आहिनि। ऐं अलहमदिल्ला असांजो पंहिंजो चैनल आहे, हैदराबाद में आहे। ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि को प्रोग्राम थींदो आहे, को ड्रामो थींदो आहे, असांजा उहे ई दोस्त जेके गॾु ड्रामनि में कमु कंदा आहिनि, उन जा ड्रामा हूंदा आहिनि। त हिकिड़ी पंजाब वारो एहसासु थींदो आहे। तव्हां बि इलाही सातरा ड्रामा कया हुन मेहरान टीवी सां? हा, ख़ूब सारा ड्रामा कया आहिनि मेहरान टीवी में। मुर्तज़ा मजबूर साहिब सां डायरेक्टर बि रहियो आहे, दोस्त बि रहियो आहे, गॾु कुलीग ड्रामनि में कमु बि गॾु कयो आहे, ऐं डायरेक्शन में बि कमु कयो आहे। मज़ो ईंदो आहे कमु करण में। ऐं मूंखां तमामु सुठा कैरेक्टर्स, दिलि घुरिया कैरेक्टर करायल आहिनि। तमामु सुठे क़िस्म सां रिकॉर्ड थिया आहिनि। कुझु यादगार कैरेक्टर पंहिंजा ॿुधायो जेके तव्हां चओ पिया त इलाही मेहरान टीवी जो? जी 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 हा, यादगार ड्रामो हिकिड़ो मुर्तज़ा मजबूर जी डायरेक्शन में हो, जंहिंमें एक्टर जी लाइफ ॾेखारी वई। जी जी उहो एक्टर जेको ॿाहिरि ऑटोग्राफ ॾिए थो, वेल नोन आहे, अचे थो, प्रेस वारा हुनखे पहिरीं था अचनि, हिकिड़ो नालो अथसि, पर उन एक्टर जी ज़ाती ज़िंदगी छा आहे त हुनखे पंहिंजी धीउ जे लाइ ईद जो वॻो वठण जो पैसा न आहिनि। पेमेंट एतिरी हुनखे कोन पई थिए जो हू पंहिंजी धीउ खे नओं वॻो ॾेई सघे। त उहो कैरेक्टर मूं कयो एक्टर जी लाइफ जो। त उन जी परफॉर्मेंस दौरान मूं रियल रोनो, ऐं अदा मुर्तज़ा उनखे रिकॉर्ड पे अहिड़ो कयो जो यादगार हिकिड़ो ड्रामो मुंहिंजी ज़िंदगी जो। नेचुरल हिकिड़ो फीलिंग्स मूंखे खोड़ सारा एक्टर ॾिसूं था, अहिड़ा आहिनि वीचारा जेके पोइते पियल आहिनि,
त उहे शयूं जॾहिं माण्हू अचे थो त एक्टर जेको आहे सेंसिटिव एॾो आहे हा जो बिल्कुलु हू मुआशिरे ॾुख खे ॿिए जे ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झे थो। सही इहे ई एक्टर तॾहिं इन अहसास जे करे ई हू परफॉर्मेंस करे थो। हा त मूंखे उहा परफॉर्मेंस ॾाढी वणी पंहिंजे ड्रामे जी। अच्छा ज़ाती अच्छा तौर अच्छा ते मुंहिंजी दिलि तां उहो ड्रामो हो। ज़बरदस्त भई तव्हां असांजी बि दिलि ॾुखाए छॾी तव्हां कैरेक्टर जी जेका ॻाल्हि कई उहो हुनजी केॾो फीलिंग्स जी हिकिड़ो जेके ॻाल्हि सब्जेक्ट कयूं। आहे हा त आम ज़िंदगी में एक्टर खे अलाए छा सम्झंदा आहिनि। हा बिल्कुलु इवन असीं कंहिं शॉप ते चढ़ी वञूं त हू उन हिसाब सां असांखां शइ वठंदा आहिनि। साईं आप तो बहुत कमा रहे हो। त सही जॾहिं इहो लफ़्ज़ ॿुधूं था त पोइ सोचूं था त उहो कमाई कीअं थी थिए उहो त असांखे ख़बर आहे। हा बिल्कुलु हिकिड़ो एक्टर लैंड क्रूज़र ड्राइव करे पियो हा पर उहा उनजी पंहिंजी न आहे, उहा सही शोरूम तां रिकॉर्डिंग लाइ घुराई वई आहे। बिल्कुलु पर विवर जेको ॾिसण वारो आहे हा उहो ॾिसे थो त यार हीअ त तमामु लॉड हूंदो। बिल्कुलु ज़ाती ज़िंदगी जेकी हूंदी आहे उहो तव्हांखे ॿुधायुमि त उनखे पंहिंजी धीअ लाइ ईद जो वॻो वठण जी पैसा न हूंदा आहिनि ऐं बिल्कुलु हू हिकिड़ो हिते ई पुल हो उन मथां वेही ॾिसे थो हेठि गाॾियुनि खे रोशनियुनि खे त उहा माण्हू खे जेको अहसासु जेको थींदो कैरेक्टर माण्हू करे थो सही त उहो यादगार कैरेक्टर हो। हा हिकिड़ो मूं क्लिप ॾिठो कंहिं इंग्लिश फिल्म जो, हा हा उहो बि शायदि उहो राइटर हूंदो आहे, तमामु वॾो राइटर। सही उनजी बर्थडे उनजी धीउ जी हूंदी आहे त डॉल लाइ हू चवंदी आहे उनजी धीउ हा हा त हू शॉप ते ईअं घुमंदो घुमंदो बाज़ारि में हिकिड़े हुन में ॾिसे थो शोकेस में बहितरीनु डॉल कलरफुल रांदीगरनि सां गॾु उहो चिंबड़ींदी आहे त हू हुनखे ॾिसंदो आहे। ॾिसण खां पोइ पंहिंजे खीसे में हथु विझंदो आहे कोट में कुझु कॉइन्स निकिरंदा आहिनि ऐं कुझु हा नोट निकिरंदा आहिनि। ॾिसंदो वरी हुनजो रेट ॾिसंदो आहे, वरी पंहिंजे हथ में पैसा ॾिसंदो आहे त डायरेक्शन उनमें कमाल टच हो। सही पॉइंट ऑफ व्यू डायरेक्शन जे हिसाब सां पैसा ॾिसी ऐं जॾहिं ॿीहर उन शइ खे ॾिसंदो त हू ब्लैक एंड वाइट थी वेंदी आहे। ओ हिकिड़ो कलर शइ चमकंदड़ शइ सही हू ॾिसंदो आहे त मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जेकी रेट हुन ते लिखियलु आहे, जी टैग लॻल आहे जी जी त हुनखे ॾिसी जॾहिं पैसनि खे ॾिसंदो आहे ॿीहर उन शइ खे ॾिसंदो आहे हू ब्लैक एंड वाइट थी वेंदी आहे, मुंहिंजे सही लाइ बेकार आहे। बिल्कुलु वापसि पंहिंजी खीस में विझी उहो मूव कंदो आहे। त सही हुन एक्टर जी परफॉर्मेंस प्लस डायरेक्टर जी सोच जी 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 त जी उन मां माण्हू सिखे थो न। सही त इहे शयूं जेके आहिनि असांजे नवनि दोस्तनि लाइ बि अहिड़ियूं शयूं हा ॾिसणु खपनि। डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू सही छा आहे, कैमरा जो पॉइंट ऑफ व्यू छा आहे ऐं कैरेक्टर कीअं पियो उनखे परफॉर्म करे। सही सभु शयूं लाइफ जी आहिनि ज़िंदगी में। सही बिल्कुलु तव्हां सही चयो शहबाज़ बलोच साहब। असां हाणे वञूं था ब्रेक ते, वरी पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखंदासीं। जीअं त नाज़रीन असांजे सुबुह मेराण प्रोग्राम्स खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो साफ़ करे जीअं शीशो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं हाणे ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ़ शाह बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेदु आहे त तव्हां असां सां जुड़िया रहियल हूंदव ऐं असांजे प्रोग्राम खे ॾिसी इंजॉय करे रहिया हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजा गेस्ट जेके गॾु आहिनि स्पेशल उन्हनि खे गौर सां ॿुधी रहिया हूंदा ऐं चांहि जा कप बि तव्हांजे हथ में हूंदा। जीअं त नाज़रीन असां हाणे हलूं था पंहिंजे महिमाननि जी तरफ़। हा निदा, असांखे ॿुधायो त तव्हां जेको सर शहबाज़ बलोच जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियो, तव्हां छा महसूसु कयो? ऐं त सिखी रही आहियां, फ़िलहाल स्टूडेंट आहियां, पर सर सीनियर आहिनि, प्रोफेशनल लेक्चर आहिनि,
इन्हनि जी ॻाल्हियुनि में इलाही लॻे पियो, इन्हनि इलाही महिनत कई आहे, त इन्हनि खां सिखणु खपे असांखे। ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी असां गॾु वेठा आहियूं हिकिड़ी स्टेज ते। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि। पढ़ो पिया जी, कहिड़े सब्जेक्ट में? साइकोलॉजी में। साइकोलॉजी में? जी, साइकोलॉजी में शहबाज़ बलोच साहब, तव्हां हिन नंढी जे लाइ छा चवंदो निदा लाइ? माशाल्लाह सब्जेक्ट तमामु ॾुखियो आहे, उन लाइ कोशिशि कनि पिया जी कनि, जी जी, माण्हुनि जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ऑब्ज़र्व कनि, उनखे ॾिसनि रवैया उनजा छा आहिनि, पंहिंजे ज़हन खे उन सां मैच कनि, क्वेश्चन्स कनि, ऐं इंशाअल्लाह पंहिंजे उन में कामयाबु थींदा। सही सही। भले सभु तव्हां ॿुधायो थी जेके तव्हां ख़ाका कया आहिनि मिरान टीवी ते, उन जे लाइ कुझु ॿुधायो असांखे। ख़ाका खोड़ डायरेक्टर बि मूंसां मजबूर हो। असां ख़ाका 7-8 साल पहिरें कया, पर उन्हनि ख़ाकनि खे अॼु असां ॾिसूं पिया जंहिं दौर जे हिसाब सां लॻनि था त हींअर ई हिन माहौल जा असां उहे ख़ाका कया, प्रोग्राम्स कयासीं, तमामु सुठा एक्टर गॾु हुआ। मुमताज़ हिते बि कयो, पंहिंजे नवाब शाह में बि उन शूट कया, पर उहे शायदि हलनि पिया प्रोग्राम, संडे ते हले पियो हींअर, उन में उहे रिपीट थियनि पिया। उन में करंट जेके प्रॉब्लम्स आहिनि माशरे जा उहे डिस्कस कया, महांगाई जे हवाले सां उन वक़्तु बि हुई, अॼु उन खां तमामु वधीक आहे, पर उहे हिन हवाले सां बि उहे ख़ाका फिट आहिनि अॼु। अच्छा अच्छा, उन जा नाला कुझु एक्ट्रेस जा या खोड़ सारा, हिकिड़ो पेट्रोल ते असां कयो ख़ाको, त हमरा सूटेड बूटेड आहे, गाॾी बाइक नई अथसि 0 मीटर, त उहो रस्ते ते बीठो हिते पुठियां ई असां रिकॉर्ड कयो मेरान टीवीअ पुठियां, त बंगले मां निकिरे थो, नई बाइक अथसि, सूटेड बूटेड माण्हू आहे, रिक्वेस्ट करे थो माण्हू खे, यार थोरो मूंखे धिको त ॾिजो, थोरो अॻिते छॾे, उहो माण्हू हुनखे अॻियां ॾिसो, अॻिते हली उहो ज़ाहिर थकी पवंदो, हिकिड़ो माण्हू धिको ॾेई ॾेई, अब मूं बसि कई, ठीकु आहे, महिरबानी तुंहिंजी, उहो हली वियो, वरी ॿी खे रिक्वेस्ट कईसीं, त उन जो रूटीन इहो हूंदो आहे, घरां निकिरंदो आहे ऑफिस ताईं, हे धिका लॻाईंदो पहुची वेंदो आहे, गाॾी नई हूंदी आहे, एंड में उनजो जेको वाइंड अप हो इहो हो त उहो ई माण्हू ॿीहर उनखे निकिरे थो, ॿिए ॾींहुं जॾहिं उहो निकिरे थो, त उहो माण्हू मुंहिंजो बाबा तूं भला नई गाॾी तुंहिंजी आहे ऐं तूं ऑफिसर बि आहीं ऑफिस में किथे, मेंटेन पंहिंजे पाण खे कहीं निकिरी थो, भला तूं हिन में पेट्रोल छो नथो विझाएं, गाॾी मूं मिसाल 60,000 जी वरिती आहे, त तूं पेट्रोल जा पैसा खीसे में रख, या बेवकूफ़ आहे, सुबुह जो तव्हां दोस्तनि जी मदद सां ऑफिस पहुची वेंदो आहियां, शाम जो उतां ईअं पहुची वेंदो आहे घर, पेट्रोल विझराए त पोइ फ़ाइदो कहिड़ो, अफोर्ड करे सघां थो, पघार ई मुंहिंजी पेट्रोल में हली वेंदी, हू अॼु जे दौर सां पेट्रोल लाइ किथे वञी पहुतो आहे, तूं अॼु बि हू मज़ो करे थो, अहिड़ा खोड़ ख़ाका, पुलिस जा ख़ाका कयासीं, उहो अॼु बि पुलिसूं ऐं जीअं पहिरें हुई, उन में बि असां ॾेखारियो थो थाणे में अचण खां पोइ पनो वठी आ, पेन वठी आ, हीअ वञी फोटो कॉपी कराए आ, त अॼु पोइ हीअं वञो त पेन पेंसिल पंहिंजी वठी वञो, दरख़्वास्त जो पनो पंहिंजो वठी वञो, पोइ तव्हांजी उते NC दाख़िल थींदी, उहो माहौल अॼु बि हले पियो, पंहिंजो बंदोबस्तु जीअं हुनखे वठी वञिणो आहे त डीज़ल जा पैसा बि खीसे में हुजणु खपनि, जो
तव्हां सां गॾु उहा गाॾी वञे। हा सही सही, इलाही ज़बरदस्त। हाणे असांखे त इलाही उहो अॼु मज़ो बि पियो उहो अचे। माहौल हले पियो, अॼु हा हुन खां वधीक इम्प्रूव कयो अथसि, हा वधीक हुन में सही जिदत आई आहे सही। महांगाई जी वजह सां। हा हा उन वक़्त में इहे मसइला हुआ, त सही। इहे मसइला हलनि था दुनिया ते। ख़ाकनि में असां करंट अफेयर्स खे डिस्कस हा कयो, हा 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 सही। उन मां पोइ सिखण जो इलाही मौक़ो मिलियो। उन सही। में कैरेक्टर्स चेंज थींदा आहिनि, अॼु कुझु आहे सुभाणे ॿिए एपिसोड में ॿिया कैरेक्टर्स आहिनि। हा 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 शाइरनि ते कयोसीं, को कैरेक्टर कयोसीं, मज़ो सही। आयो, सुठो पियो। भले सभु तव्हां मज़ाहिया किरदार बि कया, तव्हां सीरियस किरदार बि कया, त तव्हांखे मज़ो कंहिंमें आयो? कहिड़नि किरदार करण में मज़ो आयो, सीरियस में या संजीदा में? मज़ा में त मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स करण में सिखण जो मौक़ो मिलियो। हर अच्छा कैरेक्टर कयोसीं, फ़क़ीर खां वठी अमीर ताईं, जज खां वठी वकील ताईं, सभु वाह कैरेक्टर कयासीं। ज़बरदस्त। उनमें सिखण जो मौक़ो मिलियो। बाक़ी तव्हांखे ॿुधायां त नेगेटिव कैरेक्टर हा हा मूं तमामु सुठे तरीक़े सां निभाया। अच्छा पर दिलि जो कैरेक्टर इहो हो जेको हिकिड़ो सैड कैरेक्टर हो, अच्छा जेको मुज़र साहब त कयो मूं हिन में ड्रामे में ईद जे हवाले सां। अच्छा कहिड़ो ड्रामो, नालो त खणो। नालो मुंहिंजे ज़हन में कोन्हे, हा 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 बाक़ी हा उहो जो एक्टर जी ज़िंदगी ते अच्छा जेको हो ईद जो वॻो ॾिसो इहो असांखे यादि ड्रामो, आहे। हा इहो हलियो पियो आहे, रिपीट पियो थियो आहे हा हा ईद जो इहो वॻो ड्रामो जेको ईद जा जे हवाले सां। उहो दिलि जो कैरेक्टर हो, ॿिनि नेगेटिव रोल बि कयो मूं। सही महमूद शाह जो हिकिड़ो कैरेक्टर कयो, पीटी अली बाबा जो लिकियलु अच्छा ड्रामो, ऐं मंज़ूर कुरैशी साहिबु हुनखे अच्छा डायरेक्ट अच्छा कयो। उहो कैरेक्टर मूंखे वणियो सही ऐं सुठो इस्टेब्लिश थियो उहो कैरेक्टर सही सही उन वक़्त में। बाक़ी हींअर सही उर्दू चैनल्स जे हवाले सां बि प्रोग्राम कयसि। सही सही। भले सभु हाणे त वरी इहो आहे त जेको मज़ाहिया किरदारु करे थो, जेको उनजी छाप लॻी थी वञे, पोइ उनखे मज़ाहिया ई किरदार करणा पवनि था। पर पहिरीं ईअं न हो, जीअं तव्हां वैरायटी में प्रोग्राम कया, किरदार कया, मज़ाहिया कया, सीरियस बि कया, त न आर्टिस्ट उहो ई जेको वर्सटाइल हुजे, जो असांजो अलहमदिल्ला तव्हां चए छिटो 5 साल असां कयो सही ऐं मज़ाहिया प्रोग्राम हुओ वॾो हिकिड़ो मञियल प्रोग्राम हो, जेको बिल्कुलु माण्हू उन व्यूअरशिप उन में ख़त ईंदा हुआ, ख़त वारो ज़मानो हो, त अच्छा अच्छा ॿोरनि जा ॿोरा ख़त पहुचंदा हुआ। माशाअल्लाह। उन मां पोइ असां क़ुर राज़ी कंदा हुआसीं, जेके अच्छा ख़त निकिरनि उहे हथ में 8-10 उहो पढ़ंदा हुआसीं। सही ज़ाहिर एतिरो ख़त माण्हू नथो पढ़ी सघे। उहो करण खां पोइ बि मूं हिकिड़ो सीरियस रोल कयो, अली बाबा जो पंहिंजो लिखियलु ड्रामो हो सोन वारी दिलियूं। हा बिल्कुलु उन बिल्कुलु में मूं पुलिसमैन जो हिकिड़ो रंगरूट पुलिसमैन बिल्कुलु उन में मूं कैरेक्टर कयो, त अली बाबा कावड़जी पियो हो, अच्छा छो त हू चए छिटो मुंहिंजो ॾिठल हो। हा हा हारून साहिब सां कावड़जी पियो, हुन चयो इहो कैरेक्टर जेको आहे मुंहिंजो सीरियस कैरेक्टर विञाए छॾियो, तो कॉमेडियन खे इहो कैरेक्टर ॾिनो आहे। स्क्रिप्ट बिल्कुलु खणी कावड़जी वई बलूच साहिब वटि वेही रहियो, अब्दुल बलूच साहिबु असांजा जी 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 जीएम जी हूंदा, जी उन वटि वेही रहियो स्क्रिप्ट खणी, चयमि मूंखे नाहे करिणो ड्रामो इहो, जेको कॉमेडियन खे मश्करी कयो, हुन जेको कैरेक्टर मुंहिंजो सीरियस कैरेक्टर जेको लीड आहे सही उहो कीअं ॾिनो अथई। वॾी मुश्किल सां बलूच साहिबु हुनखे पोइ राज़ी कयो, उनखे चयईं भला हिकिड़ो एपिसोड पायलट रिकॉर्ड थींदा उन हा हा वक़्त में, जीअं 13 किस्तनि जी सीरियल आहे त उन हा जो हा हा फस्ट एपिसोड रिकॉर्ड कंदा, पायलट तौर ते उहो वरी हा अप्रूव हा थींदो, उन खां पोइ बक़ैर रिकॉर्डिंग थींदी। त बलूच साहिबु चयो भला तव्हां महिरबानी कयो हा पायलट ॾिसो, जिन खां न वणे त असीं चेंज करे छॾींदासीं, बिल्कुलु एक्टर कोई मसइलो कोन्हे, हिकिड़ो एपिसोड रिकॉर्ड थियो आहे। पोइ अली बाबा राज़ी थियो, अच्छा वञी हुन पायलट ॾिठो, पायलट ॾिसण खां पोइ हू जॾहिं वरी कमरे में ॿीहर आयो, मूंखे भाकुर पाए मिलियो ऐं अच्छा चयईं अच्छा वाह वाह नौजवान इहो कैरेक्टर हो ई तो,
वाह ज़बरदस्त। मुंहिंजी ख़ुशनसीबी हुई, सही। रोअण अची वियो। मुंहिंजो अली बाबा चयो वाकई मूं सम्झे मश्करो आहे। पोपट हिकिड़ो मशहूरु हुन में स्किट हलंदो, है न, वॾी ॻाल्हि जूली आहे, अली पोपट। बाबा जहिड़े माण्हू तव्हांखे अली बाबा मान जहिड़ो ॾिनो। माण्हू, उहो चईंदे कैरेक्टर हुओ ई तुंहिंजो जेंटलमैन। सही। उहो करे मूंखे मुखातिबु कंदो, जेंटलमैन ई कैरेक्टर हुओ ई तुंहिंजो। ज़बर। ऐं पोइ हुन में ज़ाहिर मूं रंग रूट टाइप हा, कट हा, कई हुई। ऐं आर्टिस्ट में ख़ूबी हूंदी आहे वर्ड स्टाइल कैरेक्टर, त अलहमदिल्ला सुठो कयो। हाँ ज़बरदस्त। असां हुआ नंढासीं पर मूंखे पाण खे ज़हन में आहे सोन वणियूं दिलियूं सां उन ॾिठो सां हुओ। हिकिड़ी दफ़ा शूट ते वियासीं पिए, त ग़ज़ल सिद्दीक़ सां गॾु हुई। हा हा। त डायरेक्टर वियल हो पंहिंजो ग़ज़ल सिद्दीक़ वठणु फ्लैट्स में अंदरि, ऐं ॿाहिरि बीठो हुउसि। मूंखे ड्रेस पातल हुई हा हा। या पुलिसमैन जी, टोपी मूंखे शोल्डर में लॻल हुई, स्टिक हा मुंहिंजे हा। हथ में हुई। साम्हूं चाट वारो बीठो हो, त मूं चयो अच्छा। जेसि ताईं अचनि था असां चाट खाई था वठूं। हा हा। ऐं चाट वारे वटि चाट पिया खाइनि, त उते रिन साहब ओॾीमहिल SP हुआ हिन एरिया जा। रिन साहब प्रोटोकॉल सां पंहिंजे लंघियो, हा। गाॾी झले छॾियो हुन अॻियां, ऐं पुलिस वारा लही आया। मूंखे चईं तव्हांखे साहब सॾे पियो। अच्छा। चयो मूंखे साहब छो पियो सॾे, कहिड़ो साहब? ने चई SP साहब। ओ। ऐं वियुसि, शीशो लाथो। मूं चई बाबा किथे ड्यूटी आहे तव्हांजी? मुंहिंजे मुंहं में निकिरियो मुंहिंजे PTV ते। सही। चई ही गार्डन जो इलाइक़ो आहे, PTV उते हा। जिना हॉस्पिटल वटि आहे, हिते छा पियो करे? चाट पियो खायां। चई विहारोसि गाॾी में। अल्लाह। पंहिंजो पुलिस वारो सम्झो। डायरेक्टर साहब ॿाहिरि अची वियो, सही। चयो छा आहे मसलो? जितां गाॾी में वियो ओॾे ई शूट आहे। सही। हुन सां वरी ॻाल्हाई, रिन साहब वाक़ई हुनजो सलाम दौड़नि जी थी। चई भाई कहिड़ो तरीक़ो? असांजो एक्टर रही सही। ऐं PTV तां ड्रेस पाए आयो आहे, शूट ते था वञूं। पोइ चई अच्छा इहा ॻाल्हि। पोइ मूंखे चई यार शोल्डर तां इहो टोपी लाहे हा छॾ। हा। असांजा पुलिस वारा ईअं कंदा आहिनि, सही। इहा हरकत आहे अथनि। मूं साईं हा। ॾिसो कोन था, तव्हां बैंकनि जे ॿाहिरि वेठा आहिनि, सुता पिया आहिनि, टोपियूं शोल्डर ते गनूं पासे में पियूं। सही। चई आहे पर तव्हां इनखे ॾेखारियो पिया हिकिड़े सही। PTV चैनल, उन वक़्तु हो ई हिकिड़ो चैनल वधी। तव्हां त वरी किरदार में इन्वॉल्व थी वियो बिल्कुलु, उन ईअं ई कयो पिया। चई दुनिया ॾिसंदी त इमेज हा। इहे महिरबानी कई मथे ते पाए छॾियो, टोपी लाइ सही। मथे ते पाती। चई हा ज़बरदस्त सुठो लॻे ज़बरदस्त। पियो। चइबो चङो थियो, डायरेक्टर खे चई निकिरी आहे दोस्त हो हुनजो सम्झो त जी हिन त जी। आऊं खयो पियो वारो पुलिस वारो। सही। बची वियो तव्हां हुन टाइम। ईअं बि थींदो आहे। हा पर इहो आहे त उन जेके किरदार हो न उन में पाण खे ज़म परफेक्शन करे हुई, छॾियो। उहा कटिंग हुई, हा रंग रूप टाइप सभु शयूं हुयूं। हा हा त उहो बिल्कुलु। परफेक्ट लॻो पियो कैरेक्टर हुनखे। असांजो पुलिस वारो बीठो आहे हिते, ड्रेस बि PTV जी हा परफेक्ट हा। ठहियलु हुई, माप ते ठहियलु हुई। बिल्कुलु 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 सही। त बेइज़ती खां बची वियासीं। हा बिल्कुलु। सर तव्हां कहिड़े नाले वारनि अदाकारनि सां कमु कयो आहे? खोड़ सां अलहमदिल्ला, महमूद सिद्दीकी साहब सां, तलत हुसैन सां, जी जी जी। वॾा नाला इहे हुआ। सही। अनवर सोलंकी साहब सां, लाशारी साहब सां। लाशारी माशाअल्लाह। साहब सां त एॾो कमु कयो पुट जी हैसियत सां। लाशारी साहब हिकिड़े दफ़ा चयो त मूंखे लॻे थो तूं मुंहिंजो ई पुटु आहीं। तक़रीबन ॿिए टे ड्रामे में तूं मुंहिंजो पुटु हूंदो आहे। त मज़ो ईंदो हो। सही। आपा रोशन था, अच्छा अच्छा। उन मदर जा कैरेक्टर खोड़ कया। हा। उर्दू ड्रामनि में बि भला कुझु यादगिरियूं ॿुधायो अनवर सोलंकी ऐं लाशारी साहब जूं तव्हां सोलंकी सां। साहब मुंडी ते टिक आर्टिस्ट हुआ। अच्छा। जंहिं कैरेक्टर में ईंदा हुआ उहो लॻंदो त उहो ई कैरेक्टर आहे। ज़बरदस्त। उहो ब्यूरोक्रेट जो हुजे, कमदार जो हुजे, कंहिं हा नौकर हा। जो, कंहिं वॾेरे जो, अनवर सोलंकी साहब तमामु वॾो आर्टिस्ट हो। सही। ऐं अलहमदिल्ला हुन खां सिखियासीं ऐं गाइड कंदो हो। वाह। जॾहिं बि कंहिं शूट में गॾु हूंदासीं
सम्झाईंदो। इतने त इंडस्ट्रीज़ बि न हूंदियूं सिख्या लाइ, त उन दौर में बि अहिड़ा असांजा लेजेंड अदाकार जिन एॾी एक्टिंग लीजेंड ज़बरदस्त हुआ, कई, ये पोइ उहो लीजेंड कीअं? बसि वक़्तु हो। हाणे त उन जे लिहाज़ खां घणी फैसिलिटियूं आहिनि, हा हुन दौर जे लिहाज़ खां त हू तॾहिं न ॾुखियो हू, वक़्तु तॾहिं बि अहिड़ा हो। लेजेंड असांजा हा, अदाकार ॾुखियो थिया। वक़्तु हो। अनवर साहब त उन वक़्त जो आर्टिस्ट हो जॾहिं लाइव ड्रामा हलंदा हुआ हा बिल्कुलु टीवी ते, रिकॉर्डिंग वारो सिलसिलो कोन हो। सही। लाइव केॾो ॾुखियो हूंदो। हा हिकिड़ो जुमिलो मिसप्लेस कंहिं थी थो वञे ऐं उनखे उहो मैनेज करे थो वञे ॿियो एक्टर, सही, त ॾुखियो कमु त उहो माना थिएटर जीअं आहे उहो बिल्कुलु। बिल्कुलु ईअं हूंदो। जीअं स्टेज ते माण्हू जुमिलो विसी वञे त पोइ मैनेज कंदो आहे, जी 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 जी। ईअं लाइव प्रोग्राम टेलीविज़न जा हलंदा हुआ। हा हा रिकॉर्डिंग कोन हुई। रिकॉर्डिंग में त सहूलियत आहे न, असांखां को ग़लती थी त उहो ॿीहर रिकॉर्ड थी वेंदो। हा हुन वक़्तु लाइव प्रोग्राम बि थिया। अनवर सही साहब उन ज़माने जो आर्टिस्ट हो। सही बल्लू साहब, अनवर साहब, मंजूर कुरैशी इन लाइव बि कया। सही। त उहो बि ॾुखियो वक़्तु उन्हनि तमामु घणो असांखे लीजेंड थिया, नाला थिया उन्हनि जा, बिल्कुलु दुनिया जी यादि रखे थी। सही। सर तव्हांजा कुझु जेके मशहूरु फेमस जेके ड्रामा हूंदा जिन खां तव्हांखे घणी पज़ीराई मिली, उन्हनि जा असांखे नाला ॿुधायो। ड्रामा चेचिटे में तमामु घणी पज़ीराई मिली। महमूद शाह जो कैरेक्टर मूं जेको नेगेटिव कयो, मिटी जा माण्हू, जी 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 जी। अमर जलील साहब जो सीरियल हो। अच्छा मंजूर कुरैशी साहब उन जा डायरेक्टर हुआ। उन में खोड़ अरसे ते केॾा ॿार में शाह साहब करे मूंखे चवंदा आऊं ॿुधाईंदुमि त महमूद शाह जो नालो आहे, इहो शाह कोन्हे। सही। हा, महमूद शाह नालो आहे। त उहो बि कयासीं। वरी हींअर न्यू जनरेशन जे हिसाब सां हिकिड़ो नंढो कैरेक्टर हो, पर मेन एक्टर सां गॾु हो। हा बिलाल अब्बास सां हो हा 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 कैरेक्टर। हा रहमान जो बिल्कुलु कैरेक्टर मूं बिल्कुलु कयो हींअर बिल्कुलु। इश्क मुर्शिद हा इश्क ड्रामे में। मुर्शिद है। त अॼु जे लिहाज़ सां तमामु घणी हुनखे पज़ीराई मिली। अॼु बि मतिलबु हा हुनमें बि तव्हांजी बाए इलाही नेम ज़बरदस्त माण्हू एक्टिंग रहमान हुई। साहब करे कॉल कनि था जी 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 जी। ऐं सेल्फियूं वठनि था, फोटोग्राफ थिए थी। त उहो ई आऊं सही तव्हांखे चवंदुमि त सही। हाणे ई न्यू जनरेशन में असां नवां ॼाणा आहियूं, जी 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 जी। फील्ड में आया आहियूं। उहो कमु जेको आहे उहो रहिजी वियो सभु पुठियां। हा 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 हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे। हिकिड़ो क्लिप एॾो वायरल थी थो वञे एक्टर हा जो सही सही। तमामु घणो माण्हू व्यूअरशिप आहे। अॻे लिमिटेड व्यूअरशिप हुई जी 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 टेलीविज़न जे जी। हवाले सां। सर तव्हांजी ॻाल्हि कटियां पई। असांजे सुबुह में रहण प्रोग्राम जो टाइम हाणे ख़तमु पियो थिए। तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे जेके नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे, ऐं जेको नए एक्टिंग जेके नवां एक्टर आहिनि उन्हनि खे तव्हां छा चवंदव, ऐं असांजे सुबुह में रहण प्रोग्राम लाइ तव्हां को मैसेज ॾियो। मेरान टीवी जे हवाले सां पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो पैगाम ॾींदुसि त हिन ॿुसाटियल दौर में मोहबतूं वंडियो। जेतिरो तव्हां खां कंहिंजी ख़िदमत थी सघे, इंसानियत इहा आहे त उहो ख़िदमत जो जज़्बो रखो। जंहिं फील्ड में आहियो उन में सिखण जो जज़्बो रखो, जुनून सां उन कम खे सिखो ऐं पंहिंजे अंदरि केतिरी एबिलिटी आहे उन हिसाब सां उनखे अप्लाई बि कयो। अलाह पाक कामयाबु कंदो तव्हांखे। पर ॿिए खे ॾुखायो न। बिल्कुलु ज़बरदस्त ॾुख मैसेज। ॾियणु इंसान खे ॾियणु उहो सभ खां वधीक ॾोह आहे। केरु माण्हू कंहिं परेशानी में आहे त उन ते पंहिंजी परेशानी जे करे कावड़जनि ऐं पंहिंजो कावड़ हुन ते लाहिण, इहो मुनासिबु न हूंदो आहे। इंसानियत जो अहसासु रखो, इंसान खे इंसानु सम्झो। मौला पाक तव्हांखे कामयाबु कंदो। बिल्कुलु ज़बरदस्त। निदा तव्हां छा चवंदा असांजे जेके नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, त तव्हां स्टूडेंट्स खे को मैसेज ॾियो या असांजे प्रोग्राम जे लाइ कुझु चओ, के ॿ टे लफ़्ज़।
मां यही चवंदसि मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे जी जी जंहिंखां तव्हां डिॼो पिया उन शइ में ई वञो ते मतिलबु डप खे ख़तमु करो पंहिंजे त बसि इहे ई चवंदसि जंहिं शइ खां तव्हां डिॼो पिया उन शइ में वञो का ख़बर तव्हांखे उन में तरक़ी मिले त बसि इहे ई चवंदसि ज़बरदस्त। ऐं मेराण में कीअं महसूसु थियो ही सुबुह मेराण में तव्हां अचो पिया सुबुह जो ऐं वेठो तव्हां ही ॻाल्हायो कीअं महसूसु थियो तव्हां ॿुधो असांखे? मूंखे इलाही ख़ुशी थी लाइव शो ते वेठी आहियां ऐं मेराण टीवी जो बि दिलि सां शुक्रिया ऐं बसि इलाही ॾाढो सुठो लॻियो मुंहिंजो फस्ट एक्सपीरियंस हुयो लाइव शो में ऐं कॾहिं वेठी कोन आहियां। इलाही ज़बरदस्त ऐं इलाही ख़ुशी थी तव्हां जहिड़ा स्टूडेंट ऐं तव्हां जहिड़ियूं नियाणियूं असांजे मेराण जे अंगण ते ऐं महिमान थी अचनि त इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ॿिन्ही महिमाननि जा लख थोरा तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजे मेराण जे मंच खे ख़ूबसूरत बणायो ऐं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ुशियूं वंडियूं। जीअं त नाज़रीन हाणे मां ॻाल्हि कंदसि जिन असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे स्किन वाइट पारां नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। जीअं त नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कई त भई ख़ुशियूं वंडियूं ऐं ख़ुशियूं ॾियूं ऐं इहो बिल्कुलु सही आहे असां ख़ुशियूं ॾींदासीं त असांखे वापसी में बि ख़ुशियूं मिलंदियूं असां कंहिंखे ॾुखु ॾींदासीं त असांखे बि कंहिं तरीक़े सां ॾुखु मिलंदो असां कंहिंसां नेगेटिव रवैयो कंदासीं त असांखे बि उहो ई वरी वापसी में मिलंदो असां पॉज़िटिव कंहिंसां कंदासीं रवैयो त असांखे वापसी में बि उहो ई मिलंदो त इन खां बहितर आहे त असां ख़ुशी में हलूं ऐं सही हलूं ऐं हर कंहिंसां सुठा थी हलूं। नाज़रीन जीअं त असांजो प्रोग्राम सुबुह मेराण जो हाणे वक़्तु थियो आहे ख़तमु वरी सुभाणे मिलंदासीं साॻियुनि ख़ुशियुनि सां साॻिया वरी ॻाल्हियूं वंडींदासीं पाण में ऐं हाणे मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾियो इजाज़त सदाईं गॾु।